नाज़िर टंडोलायान में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ रहवासियुनि एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, छा अपडेट्स आहिनि? जीअं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, तालुके झंडे मरी जो ॻोठु आहे शहबे किलोंड जेको हिकु वॾी आबादी वारो ॻोठु आहे ऐं उनजी गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी बिजली जेका सा बंदि आहे। बिजली बंदि हुअण जे करे रवासी सख़्तु परेशान आहिनि। नेठू मजबूर थी करे प्यारो लुंड झंडो मरी टंडोलाया रोड ते धरणो हणी रोड ते वेही रहिया। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो, जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां असांजी ॻोठ जी बिजली बिना जवाज़ बंदि कई वई आहे। जॾहिं त असां जे ॻोठ ते डिडक्शन लॻाए इहो जवाज़ ॼाणायो वियो आहे त तव्हां ते बिल बकाया आहिनि, उनजे करे बिजली बंदि आहे। असां किस्तूं करे बिल बि पियारिया आहिनि, पर उनजे बावजूद बि बिजली बहाल न कई वई आहे, जंहिंजे करे असां मजबूरन धरणो हणी वेही रहिया आहियूं। ॿिए पासे जॾहिं वापदा अहलकारनि सां राब्तो कयो वियो त SDO निसार चांडियो मेरान TV खे सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ शहबे किलोंड में 1.5 करोड़ खां पोइ वधीक जेका त बिजली जा बकाया जात आहिनि, जंहिंजे करे असां ॻोठ कटियो आहे ऐं असां बि मजबूर आहियूं। असांखे बि मथां खां हुकुमनि उन हवाले सां असां ॻोठाणनि सां राब्ते में आहियूं ऐं उन्हनि खे चयो आहे त बिल तव्हां पियारियो त असां बिजली बहाल करियूं। ठीकु आहे नसीर शाह, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।